अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मुमल पमर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, नवाब अली मोहम्मद प्रेस क्लब ज़बानी ऐं सदर बहादुर सहाफ़ी भावल जे याद में नवाब अली मोहम्मद प्रेस क्लब पारां ताज़ियती मेड़ा को कोठायो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ख़ालिद लाखो मौजू भावल जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। ताज़ियती मेड़ाके में सहाफ़ी, सियासी, समाजी माण्हुनि, शहरीन वॾे अंग में शिरकत कई। भावल जे फर्ज़ंद राजा लाखो, सूफ़ी मोहम्मद अमीन ओठो, सीनियर सहाफ़ी दोस्त अली चांडियो, पीपी अगवान मंसूर लाखो, रईस अली मुराद दाहिरी, इसरार अली लांघा, जसकम जे काका सरफराज मेमन, अली रज़ा खासकेली, जमाल शाह प्रेस क्लब जे सदर हसन धारेजो, सीनियर सहाफ़ी काजी जावेद सनाई, SUP जिले सदर मुजीब माछी, उस्ताद गुलाम हैदर चांडियो, उस्ताद बाजी खान कलोई, नेशनल प्रेस क्लब जे सदर मंजूर बुग्यो, समाजी अगवान खमीसो खान भंड, सीनियर सहाफ़ी मोहम्मद अली जोखियो, शायर शबीर सियाल ऐं कायम मुकाम सदर कादिर बख्श खोरखानी ख़िताब कंदे चयो त भावल लाखो सदाई मुज़ाहिमती किरदार रहियो हो। हुन कॾहिं बि मुफ़ाहिमत न कई। भावल लाखे नवाब अली मोहम्मद शेर के शऊर ज़रिए वॾेरनि ऐं बोतारनि जी गिरफ़्त मां आज़ाद करायो ऐं प्रेस क्लब जो बुनियाद रखी सघारी सहाफ़त खे जनम ॾिनो ऐं सहाफ़त में उहो बिज छुटियो जेको सहाफ़ी सदाई ज़ालिम आॾो दीवार थी बीह रहनि था, जिन जो मिसाल दौलतपुर शाख हुजे या दे बंभाई में थियल ज़ुल्म हुजे। नवाब अली मोहम्मद प्रेस क्लब जे सहाफ़िन सदाई पाण मल्हायो आहे। उन जो सॼो क्रेडिट भावल लाखो ॾांहुं वञे थो। भावल जो किरदार तारीख़ में ज़िंदा रहंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।